तव्हांजो हिकु घर आहे, घर हिक ई घर जा वते आहिनि, तव्हांजो को बि मसइलो आहे लाल जो जीअं डी सी साहिबु चयो तव्हांखे उन हिसाब सां करिणो आहे। अगरि रेवेन्यू साइड ते को बि मैटर आहे, कंहिंखे बि को मसइलो आहे त मुंहिंजी ऑफिस 24 कलाक खुली पई, मां ऑफिस मां अचां थो, कंहिंखे बि मसइलो आहे उहो मूं वटि भले हलिया अचनि, मुंहिंजो नंबर बि आहे घणनि दोस्तनि वटि, को बि राब्तो हुजे, कहिड़ो बि कमु हुजे, ख़ासि करे तवजो ॾिए फोती खातनि ते। हिते जेके तव्हांजा मसइला आहिनि फोती खातनि जा तमामु घणा आहिनि, जेके ईअं प्राइवेट तरह हिक ॿिए खे एग्रीमेंट ते ज़मीन ॾेई छॾनि था ऐं बाद में पाण उहे दस्तख़त थींदा कोर्ट में वञी केस कंदा। इन जे करे महिरबानी करे इन ते थोरी तवजो ॾियो। जीअं फोती खातो को बि माण्हू फोत थिए थो, उनजी का प्रॉपर्टी आहे त को बि माण्हू एप्लीकेशन पुॼाए भई हीउ माण्हू फोत थिया, हिनजी प्रॉपर्टी या फोती खातो पूरी कयो, उहो हर फोत थियण खां 8 ॾींहं जे अंदरि अंदरि हिते अची उनजो फोती खातो तब्दील कयो वञे, बग़ैर कंहिं लालच, बग़ैर कंहिं कहिड़ो बि तव्हांजो मसइलो हुजे तव्हां मूं वटि हलिया अचो, कंहिं बि मसइले ते का डिमार्केशन आहे, को ॿियो मसइलो आहे, उहो मां तव्हां सां ॿुधायां। हिकिड़ी महिरबानी इहा कयूं त हिते आस पास में इंक्रोचमेंट तमामु घणी थी हले, उन जे लाइ बि तव्हां थोरी नज़र रखो, जिते का अहिड़ी शइ आहे मोटिवेशन कयो हुनखे रोकियो वञे। ऐं हीअ जेको साईं जेकी ॻाल्हि कई CC कैमरा लॻाइण जे लाइ, कि तव्हां हिकिड़ो प्लान ठाहे जिते तव्हांखे सम्झ अचे थो जिते हिते आहे ॿाहिरियां माण्हू अचनि था, उन जे लाइ तव्हां हितां लोकल माण्हू तव्हां वधीक ॼाण हूंदी कहिड़ी साइड खां अचनि था, नक्शो ठाहे ॾींदो पोइंटेशन, ॾिसो था त भई हीउ माण्हू हितां असां लॻायूं था, हीउ माण्हू सरदर न आहे, उहो ॻोठ जा ॿ जेके चङा मुड़ुस आहिनि, ॿ 4-4 हज़ार चंदो करे हुनखे 5-7 हज़ार ॾींदा त उन घटी में उहा लॻी वेंदी। इहो ऐलान मां कयां थो त पहिरीं CC कैमरा हिकिड़ी मां लॻाईंदुसि ख़ासि करे वारे पासे खां, ठीकु आहे, वधीक जंहिं लाइ को मसइलो हुजे त मां हल इहे लफ़्ज़ी